ونستغفره वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्किही मुहम्मद व आलिही व सहबिही अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा। क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह औहा इलय्य वहयन व इन्नी अर्जू अन यकून अक्सरुहुम तबअन यौमल क़ियामह। व क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना सय्यदु वुलद आदम यौमल क़ियामति वला फ़ख्र व लिवाउल हम्द बियदी यौमल क़ियामति वला फ़ख्र औ कमा क़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त अहबाब दिल जी मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। ॻोठ मोहम्मद इब्राहिम जे रहंदड़ भुट्टा बिरादरी जा मुसलमान भाइरो, अॼु अव्हां मुबारकुनि जे लाइक़ आहियो, ख़ुश नसीब हो जो अव्हां जे ॻोठड़े में क़ुरान पाक जे दीनी जलसे जो इंतखाब थियो ऐं अव्हां जे बिरादरी जा आलिम सगोरा शेखुल हदीस हज़रत मौलाना अब्दुल हफीज़ भुट्टो साहब दामत बरकातुहुम, शेखुल हदीस हज़रत मौलाना इमदादुल्लाह भुट्टो साहब, अहिड़े तरीक़े सां इलाक़े जा दीनदार नेक साले बानड़ा अव्हां जे ॻोठड़े खे हाज़री जो उन्हनि शरफ़ बख़्शियो आहे ऐं आलिम दीन जो एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो आहे। जेकॾहिं कब्रिस्तान तां आलिम दीन जो गुज़र थियो त 800 साल ताईं उन कब्रिस्तान तां अज़ाब हटी वेंदो आहे। पोइ जेको आलिम दीन सुन्नत ऐं सीरत वारो, जंहिंजे सीने में क़ुरान शरीफ़ क़ाल अल्लाह क़ाल रसूल जी नेमत हुजे ऐं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीनी तालीमात जी नेमत हुजे, उन आलिम दीन जे गुज़रण सां एॾो वॾो मक़ाम मर्तबो थो थिए। ऐं मुसलमानो, दीन इस्लाम जी क़ुरान पाक जी आलिमनि दीनदारनि अहिड़ियूं त ख़िदमतूं कयूं आहिनि जो तव्हां असांजो अकुल दंग रहिजी वेंदो। क़ुरान पाक जो हिकिड़ो तफ़सीर आहे, तफ़सीर रूहुल मानी अरबीअ जे अंदरि। इन तफ़सीर जो मुसन्निफ़ अल्लामा आलूसी रहमहुल्लाह मुसलमानो है उहो आलिम दीन हो जंहिंखे गुरबत फ़क़ीरी एतिरी जो ॾीए जेतिरा पैसा न हुजनिसि, बत्ती ॿारण जेतिरा पैसा न हुआ। पोइ ही आलिम सगोरो चंड जे रातुनि में रोशनाईअ जे रातुनि में उन क़ुरान पाक जो तफ़सीर लिखियो आहे। कमाल न आहे उन आलिम सगोरे जो। दुनिया बि ठाहे पियो सघे, पैसो बि ठाहे पियो सघे, पोइ दुनिया ठाहिण पैसो गॾु करणु त मुश्किल कोन्हे, पर उन आलिम दीन क़ुरान पाक जी एॾी वॾी ख़िदमत कई। अहिड़े तरीक़े सां अल्लामा इब्न जौज़ी रहमहुल्लाह उहो आलिम दीन आहे जंहिं एतिरी दीन जी ख़िदमत कई, हर मौज़ूअ ते उन जा किताब लिखियल आहिनि।
जॾहिं आलिमनि सगूरनि उन आलिम दीन जी ज़िंदगी खे गॾु कयो ऐं उन जे लिखियल किताबनि जे सुफ़नि खे शुमार कयूं त उलमा इकराम इहो नतीजो कढियो ॼण उन आलिम दीन पंहिंजी पूरी ज़िंदगीअ में रोज़ाना 17 सुफ़ा लिखिया आहिनि। गुरबत जे ज़माने में, सादगी जे ज़माने में, असबाब वसाइल जे न हुजण जे ज़माने में, जंहिंजे लख ते, जंहिंजे हथ ते 1,40,000 माण्हू मुसलमान थिया उन जी हयातीअ में, लेकिन भुट्टा बिरादरी जा इंसान हो। उन आलिम दीन जो जॾहिं खटड़ो खजो जनाज़ो पढ़णु शुरू थियो, उन जनाज़े में जॾहिं मुसलमान दीनदार नेक सालिबाना आया, सिर्फ़ मुसलमान दीनदार न आया बल्कि इन आलिम दीन जे जनाज़े में पखी वलरनि जा वलर, लश्करनि जा लश्कर उन जे जनाज़े में शरीक थिया। पोइ हर पखी पंहिंजो खंभ पर आलिम दीन जे जिस्म सां हणी करे ऐं मथे फिज़ा में बीहे पियो। पखियुनि जे परनि जी छांव में मुसलमाननि उन आलिम दीन जो जनाज़ो पढ़ियो, उन जो जनाज़ो पढ़ियो। पोइ जॾहिं जनाज़ो खजी वियो, नमाज़ खां बाद कब्रिस्तान जी तरफ़ खणणु शुरू कयूं त पखियुनि जे मथां छांव गॾु आहे। जॾहिं मुसलमाननि कब्रिस्तान में दफ़नायो त पखियुनि जे मथो छांव आहे। इन मंज़र खे ॾिसी 20,000 गैर मुस्लिम उन आलिम दीन जे जनाज़े खे ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान थिया। त मुसलमानो आलिमनि दीनदारनि अल्लाह जे मुक़र्रब प्यारनि बाननि दीन जी एॾी वॾी ख़िदमत कई आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां असां कंहिं आलिम दीन खे ॾिसूं त चेहरे ते ख़ुशी अचे, उन जे दस्तार मुबारक खे ॾिसी, ॾाढ़ी मुबारक ॾिसी, दीनदार ॾिसी, आलिम दीन ॾिसी ख़ुशियूं कयूं। सुंदरानी बिरादरी जो वॾो चीफ हो मीर सुंदर ख़ान, मीर आबिद ख़ान जो वालिद साहब मौलाना अब्दुल कादिर साहब पंहिंजो रिंदो आलिम दीन हक़ गो सहो सिधो ॻाल्हाईंदो हो। उते उन दड़ीअ में आयो, अॼु बि उहे फ़क़ीर आहिनि, ॿुधाईंदा आहिनि त उते जॾहिं मौलाना अब्दुल कादिर रिंद आयो, तकरीर कयईं चए फ़ैसिला ईमानदारी सां कयो, हक़ सहो सिधो चवंदो हो। जॾहिं उहो तकरीर करे लथो त मीर सुंदर ख़ान जन पुछो त उहो आलिम सगुरो काॾे हो जंहिं तकरीर कई? चइसि उहो त वियो। चए काॾे वियो? चइसि हितां हीअं पंधु वियो पंहिंजो बस ते। चए मुंहिंजे ॻोठ में आलिम सगोरो आयो जेको मूंखे हक़ पियो ॿुधाए ऐं उहो वरी ईअं पंधु वियो। चए जल्दी जीप कढो। नौकरनि जल्दी जीप बीहारी, मीर सुंदर ख़ान वेठो जीप ते आयो, उन स्टॉप ते चयोसीं हाणे बस निकिरी वई आहे। वरी उन उतां हलियो गौसपुर ताईं, उते पुॻो। चए बस हाणे निकिरी वई आहे अॻियां। हाणे बस में उहो आलिम सगोरो वञे पियो। त एतिरे क़दुरु उन आलिम सगोरे खे हुन वञी उते वञी मुलाक़ात कई, रस्ते में ॿियो टियों करे। तोणी बिरादरी जो वॾो हो, अल्लाह से उनखे वॾियूं इज़तूं ॾिनियूं हुयूं, पर उनखे इहा क़दुरु क़ीमत हुई त आलिम दीन जी वॾी फज़ीलत। तंहिंजे करे तव्हां असां त ख़ुशि नसीब आहियूं। अव्हां ॻोठाणा मुसलमान त ख़ुशि नसीब हुजो, तव्हांजे ॻोठड़े में आलिम सगोरा आया आहिनि, दीनदार आया आहिनि। दुनियादार अचनि हा त ख़ुशी थिए हा, पर हे आलिम सगोरा नेक सालिबान आया, नमाज़ पढ़ियूं, क़ुरान शरीफ़ पढ़ियूं, दुरूद शरीफ़ पढ़ियूं, ऐं जंहिंजे करे अल्लाह जी रहमत वसे थी। तव्हांजे फसल ते रहमत, तव्हांजे रिज़्क़ ते रहमत, तव्हांजे माल जे मथां रहमत। ऐं अल्लाह जो नालो केॾो वॾो रहमतुनि वारो आहे मुसलमान। एतिरे क़दुरु जेको मुअज़्ज़िन बांग ॾींदो आहे, जॾहिं बांग ॾींदो आहे त जेसी ताईं उहे बांग जा अल्फाज़ वेंदा आहिनि, आवाज़ वेंदो आहे, चइनी तरफ़नि ताईं ज़मीन जे पूरे टुकड़े ते, सलनि ॿूटनि ते, अन अनाज ते, जानवरनि पखियुनि घरड़नि ते अल्लाह जी रहमत पवंदी आहे। तव्हांजे ॻोठड़े जी मस्जिद शरीफ़ आहे, हाणे इते मस्जिद में बांग ईंदी। हाणे जेसी ताईं बांग जो आवाज़ वेंदो, तव्हांजे फसल रिज़्क़ ते अल्लाह जी रहमत, तव्हांजे ढोर ढगे ते अल्लाह जी रहमत, घरड़नि ते अल्लाह जी रहमत।
त पोइ जॾहिं बांग जी एॾी वॾी फज़ीलत आहे जो पूरे उन्हीअ जेसीं ताईं आवाज़ थो वञे त अलाह जी रहमत पवे थी। ईअं ई मुस्लमानो आलिम दीन नेक सालिह इंसान जे अचण जे करे अलाह जी रहमत पवे थी। त मुस्लमानो अल्लाह से तव्हां असांखे दीनी जलसे में हाज़िरी जी सआदत नसीब फरमाई आहे, लेकिन अफ़सोस आहे ॻोठड़ो केॾो वॾो माण्हू चंद ऐं हदीस पाक में त ईअं ई आहे त आख़िरी जेका दुआ थींदी आहे उन्हनि जे लाइ रब साईं बख़्शिश जो ऐलान कंदो आहे। जेके जलसे दीनी महफ़िल में कंहिं मजलिस में मुस्लमान गॾु थियनि पोइ जेके दुआ ताईं वेहंदा आहिनि अल्लाह साईं फ़रिश्तनि खे फरमाईंदो आहे त इहे जेके बांधड़ा मां रब जे रज़ा जे ख़ातिर वेठा हा इन्हनि सां गॾु मुंहिंजी रहमत जा फ़रिश्ता बि आहिनि ऐं जेके मग़फ़िरत जी दुआ था घुरनि ऐं फ़रिश्ता आमीन था चवनि। हाणे आख़िरी जेका दुआ थींदी आहे अल्लाह से उन्हनि जे लाइ बख़्शिश माफ़ी जो ऐलान कंदो आहे। त मुस्लमानो रब साईं दुनिया में ॿिनि क़िस्मनि जूं नेमतूं रखियूं आहिनि। हिकिड़ियूं नेमतूं आहिनि जिस्मानी दुनियावी नेमतूं आहिनि, ॿियूं अल्लाह साईं नेमतूं रखियूं आहिनि दीनी ऐं रूहानी। इंसान खे उज़वा मिलिया या जिस्मानी नेमत आहे, सेहत तंदुरुस्ती जिस्मानी नेमत आहे, औलाद बचड़ा जिस्मानी नेमत आहे, घरड़ो मिलियो इहो अल्लाह जी तरफ़ां दुनियावी नेमत आहे। कंहिं इंसान खे ढोर ढगो 5 रुपया इहा अल्लाह जी तरफ़ां दुनियावी नेमत आहे। कंहिं इंसान खे मुलाज़िमत नौकरी मिली इहा दुनियावी नेमत आहे। त मुस्लमानो दुनिया जी वॾे में वॾी नेमत आहे हुकूमत ऐं बादशाही। हिकिड़े इंसान खे हुकूमत मिली पई, बादशाही मिली पई, इहा दुनिया जी वॾे में वॾी नेमत आहे। ईअं रब साईं दुनिया जे अंदरि दीनी नेमतूं रखियूं आहिनि। हिकिड़े इंसान खे ईमान कलमो तो नसीब थिए इहा दीनी नेमत आहे। कोई इंसान नमाज पियो पढ़े दीनी नेमत आहे, कुरान शरीफ पियो पढ़े दीनी नेमत आहे, अल्लाह जो जिक्र पियो करे दीनी नेमत आहे। कंहिं मुसलमान जो बचड़ो हाफिज़ कुरान थियो दीनी नेमत आहे। आलिम दीन नेक सालिह अल्लाह जो प्यारो बानो बणियो दीनी नेमत आहे। हाणे हलंदे हलंदे शेखुल हदीस शेखुल तफसीर अल्लाह जो वली प्यारो बानो पोइ जीअं दुनिया में दुनिया जी वॾे में वॾी नेमत ही हुकूमत ऐं बादशाही, दीन जी वॾे में वॾी नेमत आहे नुबुवत ऐं रिसालत। हाणे इंसानो हर कंहिंजी मिज़ाज में पंहिंजो फ़र्क़ु हूंदो आहे। जंहिं इंसान खे हुकूमत ऐं बादशाही मिलंदी आहे उन जी मिज़ाज तबियत में तायुश आयुश कपड़ो भलो हुजे, खाधा सुठा हुजनि, दुनिया जो तायुश आयुश हुजे, लेकिन अल्लाह जे रसूल पैगंबर जी जिंदगी गुरबत ऐं सादगी वारी हूंदी आहे। एतरी सादगी जो हजरत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु था फरमाइनि जॾहिं मां महबूब मुस्तफ़ा जी खिदमत में आयो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुतल होया व असरुल हसीर फी जसद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तॾे जे फड़न जा निशान महबूब मुबारक जे जिस्म मुबारक ते होया। अल्लाह जे नबी जे जिस्म मुबारक ते तॾे जे फड़न जा निशान हुआ, लेकिन हजरत उमर रज़ियल्लाहु अन्हु जे सुडकन ते पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी पिया। फरमायो उमर कहिड़ी शइ जो सदमो? चए साईं कैसरो किसरा जा बादशाह नरम बिस्तरन ते सुमन, अवां अल्लाह जा रसूल पैगंबर हो ऐं अवां वरी तॾे ते सुमो अवां जे जिस्म मुबारक ते फड़न जा निशान हुजन। पोइ उमर खे सदमो दुख न थींदो त छा थींदो? पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उमर काफिर के जेके आखिरत जूं नेमतूं हूं अल्लाह से उहे उनखे दुनिया में ॾेई छॾियूं गैर मुस्लिम इंसान खे, तंहिंजे करे आखिरत में उनजो हिस्सो न आहे। लेकिन उमर इहो ॿुधाए त दुनिया जी ज़िंदगी भली आहे आखिरत जी। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन अर्ज़ कयो साईं अल्लाह जा रसूल आखिरत जी ज़िंदगी भली आहे। ऐं ॿी हदीस पाक में इहो ई आहे, महबूब मुस्तफ़ा फरमायो जेकॾहिं मोमिन बाने खे जन्नत में नेमतूं मिलन थियूं वलहुम मा यश्तहून, जहिड़ी शइ चाहे रब साईं ॾींदो।
त पोइ काफ़िर खे दुनिया में सोन मिले, सोन जो घर हुजे, सोन जा थाम हुजनि, सोन जूं कुर्सियूं हुजनि। गैर मुस्लिम काफ़िर इंसान खे एतिरी दुनिया पैसे जी फरावानी हुजे, पर हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हदीस पाक में इहो फरमायो, अल्लाह साईं अव्हां मोमिननि मुसलमाननि ते रहम कंदे काफ़िर खे एॾी घणी दुनिया न ॾिनी आहे। ऐं हक़ीक़त बि आहे, जेकॾहिं रब साईं काफ़िर खे दुनिया घणी ॾे त तव्हां असां मुसलमान ईमान खां निकिरी वेंदा। अॼु ईअं ई आहे न, पैसे ते रीस आहे, दुनिया ते रीस आहे, दुनिया जो हिर्स हवस आहे। हुन दुनिया ठाही मां न ठाही, हिन जॻह ते छड़ो पैसा विराइजनि आहे त हे पिंडारी पूरो न पए आहे। ईअं हुयो न, छड़ो ॿियो न आहे त ॿोटो विराइजे आहे सामान जो, राशन जो, पोइ बि ही जॻह पूरी न पए आहे, तंग थी वञे आहे। पर क़ुरान पाक जो जलसो आहे, अल्लाह रसूल जे सीरतुन नबी पई बयान थिए, तंहिंजे करे चंदो इंसान शरीक थिया। मालूम थियो त दुनिया जो इंसान जे मथां एतिरो असर आहे त मुसलमानो अल्लाह जे नबीअ जी ज़िंदगी सादी हूंदी आहे। हालांकि रब साईं उन जो मक़ाम छा रखियो आहे? आम इंसान जी तख़लीक़ दुनिया जे मिटीअ मां थींदी आहे, रसूल पैगंबर जे जिस्म मुबारक में रब जन्नत जी मिटी रखंदो आहे। अल्लाह साईं जन्नत जी मिटी रखंदो आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रब साईं हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी तमाम रसूलनि पैगंबरनि जे मुबारक जिस्म में जन्नत जी मिटी रखी। मां उहो अल्लाह जो महबूब रसूल आहियां जो रब करीम जन्नतुल फिरदौस जी पाकीज़ा मिटीअ मां मोहम्मद मुस्तफ़ा खे बणायो। पोइ जॾहिं जन्नत में गार गंद न हूंदो, जन्नत में हसद कीनो बोझ न हूंदो, जन्नत में फितनो फसाद न हूंदो, त रसूल जी दुनिया जी ज़िंदगी जन्नत वारी, रसूल जी दुनिया जी ज़िंदगी जन्नत वारी हूंदी आहे। त इंसानो अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे रसूल जी ज़िंदगी जीअं गुरबत ऐं सादगी वारी आहे, तीअं अल्लाह जे रसूल ऐं दुनियादारनि जी हुक्मराननि जे मिज़ाज में फ़र्क़ु हूंदो आहे। जंहिं इंसान खे हुकूमत बादशाही मिलंदी आहे, उहो तकब्बुर ऐं गुरूर कंदो आहे, तकब्बुर ऐं गुरूर कंदो, कंहिं कमज़ोर ते ज़ुल्म कंदो। लेकिन अल्लाह जे रसूल पैगंबर जी ज़िंदगी उहा अची हूंदी आहे जो ग़रीब ऐं कमज़ोर इंसाननि खे मथे आणींदो आहे। हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु सहाबी, उन जो गुलाम खादिम आहे, काठिन जी भरी तो खयूं वञे। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, या अबा ज़रिन इख़वानकुम खौलकुम, ऐं अबू ज़र हिननि भाउरनि खादिमनि ऐं गुलामनि जा बि तव्हां जे मथां हक़ आहिनि। अतइमूहुम मा तइमतुम वलबिसूहुम मा लबिस्तुम, अबू ज़र जहिड़ा कपिड़ा पाण पायो अहिड़ा हिननि खे पारायो, जहिड़ो खाधो पाण खाओ अहिड़ो हिननि खे खारायो। हाणे उहो सहाबी आहे महबूब मुस्तफ़ा जो हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु अन्हु कुल्ले ते ॿ चादरूं रखंदा हुआ, हिकिड़ी नई चादर, ॿी बोसीदा पुराणी चादर। सहाबिन पुछो, साईं तव्हांखे नई चादर त मसालो सम्झ में अचे थो, पुराणी चादर छो आहे? चए जॾहिं इन खादिम जे मथे ते काठिन जी भरी हुई, अल्लाह जे नबीअ जॾहिं मूंखे वसियतूं कयूं हुयूं, इख़वानकुम खौलकुम, हिननि खादिमनि गुलामनि जा बि हक़ अथव। उन वक़्त में अबू ज़र जे गुलाम खादिम जे कुल्हे ते बोसीदा चादर हुई। अबू ज़र रब सां वाइदो कयो, जेतिरी ज़िंदगी हूंदी बोसीदा चादर कुल्हे ते रखी मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी फर्मा बरदारी कंदुसि। तंहिंजे करे इहा अल्लाह जे नबीअ जी तालीम आहे त ग़रीब इंसाननि सां हमदर्दियूं ऐं भलायूं कनि। जबला बिन अयहम सरदार आहे, बैतुल्लाह जो तवाफ तो करे। हज़रत उमर रज़ियल्लाहु अन्हु मुसलमाननि जा ख़लीफ़ा आहिनि। ग़रीब जो पैर उन जे पैर ते आयो, जबला खे गुस्सो कावड़ आयो, कावड़ में थप हयईं। उहो ग़रीब ऐं मज़लूम ख़लीफ़तुल मुस्लिमीन हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जी ख़िदमत में आयो। साईं जबला बिन अयहम बैतुल्लाह जे तवाफ में रश जे दौरान भुल में पैर आयो आहे, ग़लतीअ में पैर आयो आहे, उन मुंह में थप हई आहे। हज़रत उमर साईं जबला बिन अयहम खे घुरायो, जबला हिन इंसान खे तूं पैर जे करे थप छो हई आहे? चइसई हिन खे कहिड़ो हक़ आहे मां सरदार जे पैर ते पैर ॾे ग़रीब थी करे? हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो, रश हुई, भुल थी पई, हिन जलसे गाह खां जे तव्हां असां दरवाज़े खां निकिरंदो थोरो घणो थाबड़ो ईंदो इंसान खे फितरत है। त हज़रत उमर साईं फरमायो, ॼाणी वाणी त ग़रीब तोखे थप न आई आहे, तुंहिंजे पैर ते पैर न रखियो आहे, तूं इन थोरी ग़लतीअ ते हिन खे मुंहं में थप हई आहे। त जबला बिन अयहम चयो, साईं उमर हे त मां थप हई थमां, पर जे मां मुंडी लाया हा इहो बि मूंखे हक़ हो।
हे सरदार जे पेर ते हिन पेर ॾिनो आहे। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जन फरमायो जबला बिन अयहम बराबर ये इंसान ज़ात सां रविया ऐं मिजाज ऐं तबियत हूं, पर जॾहिं अल्लाह जा रसूल मोहम्मद मुस्तफ़ा आया पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो इंसानियत जो मक़ाम मर्तबो ॿुधायो। कुल्लु अमरिन मिनल जाहिलियत तहत क़दमय मौज़ूअन जहालत बि रुसूमात मां मोहम्मद मुस्तफ़ा जे पेरनि जे हेठां आहिनि। ऐं जबला बिन अयहम इहे तॾहिं रविया अल्लाह जा रसूल रहा। हाणे मोहम्मद मुस्तफ़ा इहा तालीम ॾिनी आहे जीअं तव्हांजी इज़त है तीअं हिननि कमज़ोर ग़रीबनि जी बि इज़त है। जबला हिन ग़रीब जी थप हण न त इन जे तरफ़ां उमर तोखे थप हणंदो। उहो ग़रीब जबला बिन अयहम जे थप हणी करे मोहम्मद मुस्तफ़ा जे हुक्म जी तामील तंहिंजे करे इंसानो इहो अल्लाह जे रसूल जी मिज़ाज आहे। अल्लाह जे रसूल पैगंबर ग़रीब इंसाननि खे मथे आणी। हाणे तव्हां ॾिसो तव्हांजे साम्हूं बचड़ा हाफ़िज़ क़ुरान पिया थियनि। हुयो त ग़रीब जो ॿार आम इंसान हो, केरु हिन खे हथ ॾियणु बर्दाश्त न करे, पर जॾहिं मस्जिद शरीफ़ में ईंदासीं सरदार सिफ़ में बीहनि, ताजिर सिफ़ में बीहनि, दुनियादार सिफ़ में बीहनि, जंहिंखे बैंक बैलेंस आहे सिफ़ में बीहनि। इहो ग़रीब हाफ़िज़ क़ुरान आलिम दीन जंहिंजो कपिड़ो सादो आहे, जंहिंजी क़ौम घटि आहे, जंहिंजो घर झूपड़ी ऐं छपड़ीअ वारो आहे, महबूब मुस्तफ़ा जे मुसल्ले ते इहो हाफ़िज़ क़ुरान बीहंदो। लेकिन आम दुनियादार खे महबूब मुस्तफ़ा जे मुसल्ले ते बीहण जो अल्लाह से कुरान पाक जे करे इन इंसान के एडो वडो मकाम ॾिनो। इन जे करे हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु फरमायो इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामन व यदउ बिही आख़िरीन। जेके इंसान कुरान सां चिंबड़िया, कुरान पाक सां निस्बत रखियो, अल्लाह से कुरान शरीफ़ जे करे उन्हनि जे दर्जात खे बुलंद कंदो आहे। लेकिन वयदउ बिही आख़िरीन जेको इंसान कुरान सां मुक़ाबिलो कंदो, कुरान पाक जी बेअदबी कंदो, अल्लाह से उन्हनि खे ज़लील तंहिंजे करे रब करीम तव्हां असांखे कुरान शरीफ़ जे ख़ैर ख़्वाहनि मां बणाए। ख़ुशि नसीब जो कुरान पाक जी नेमत है, जंहिंजे पढ़ण सां तिलावत सां रिज़्क़ में बरकत, माल में बरकत। इंसानो कुरान शरीफ़ छा नेमत है। हज़रत अब्दुल्लाह ज़ुल बजाज हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी आहे, जंहिंजो घरड़ो मक्के मदीने जे विच ते मुज़ैना इलाके में हो, कोठड़े में हो। जॾहिं बि सहाबी मक्के खां हिजरत करन मुज़ैना कबीले में अचन ऐं उन्हनि सहाबिन जूं इबादतूं ऐं क़ुरान पाक ॿुधी इन अब्दुल्लाह ज़ुल बजाज खे बि दीन इस्लाम जो शौक़ थी पियो। हिन सहाबी सगोरे मुसलमान थियण खां अॻु में क़ुरान पाक सां शौक़ रखंदो। इन जे मुसलमान थियण जो सबब ई क़ुरान पाक। हाणे जेके भी सहाबी अचन उन्हनि खे चवे त कुरान शरीफ़ पढ़ो। कुरान पाक पढ़ण सां हिन जी दिल में मोहब्बत जागी पई, मुसलमान थियो, लेकिन इस्लाम खे ज़ाहिर न कयई। मुसलमानो मक्के खां सहाबिन जे हिजरत जो अरसो को हिकिड़े साल में न हो, इहो कोन हो जथन जी शक्ल में निकिता। लिकी छपी मक्के खां सहाबी सगोरा निकिरन पिया। 4 सालनि जे अरसे में सहाबिन हिजरत जे मुशक्क़त वारो सफ़र कयो। हाणे इहो अब्दुल्लाह भी मुसलमान थी पियो। मुसलमान थियण खां पहिरियों सुठा कपड़ा पाईंदो हो। चाचो हिन खे भले में भलो कपड़ो दे, मक्के मदीने जो कपड़ो न पाए, यमन जो कपड़ो पाए। लेकिन जॾहिं मुसलमान थी पियो, चाचे इस्लाम जे करे अदावत दुश्मनी रखी। ॿियो कपड़ो त हिन खे सुठो न हुयो, जिस्म ते जेको कपड़ो हो उहो भी चाचे बर्दाश्त न कयो। लेकिन माउ खे रहम आयो, हिन खे कंबल ॾिनई। इहो साहबी सगोरो महबूब मुस्तफ़ा जी ख़िदमत में आयो। सुबुह जे नमाज़ खां बाद पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिठो हिकिड़ो मुसाफ़िर आहे। चए मन अंत तू केरु आहे? अन मिन मुज़ैना, मां मुज़ैना कबीले जो अब्दुल उज़्ज़ा आहियां। फरमायो तू मुसलमान आहे, कलमो पढ़ियो थी? जी अल्लाह जा रसूल। फरमायो अंत अब्दुल्लाह ज़ुल बजाज, तू बिन कंबलन वारो हज़रत अब्दुल्लाह आहे। तू बिन कंबलन वारो हज़रत अब्दुल्लाह आहे। हाने हज़रत अब्दुल्ला हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत रहियो। महबूब मुस्तफ़ा फरमायो फलतज़िम बाबी, ऐ अब्दुल्ला मुझे दरवाजे के चिंबड़ी रहो, मूसा गड रहो। साहबा फरमाइन था इहो अब्दुल्ला कुरान शरीफ शौक़ सां पढ़दो हो, अल्लाह जो ज़िक्र शौक़ सां कंदो हो, पर बुलंद आवाज़ सां पढ़े मस्जिद नबवी में। हज़रत उमर साईं महबूब मुस्तफ़ा जी खिदमत में अर्ज़ कयो अला यस्मउ लिहाज़ल आरबी कैफ यरफ़उ सौतल कुरान। साईं अल्लाह जा रसूल नथा ॾिसो
हिन ॿाहिराड़ीअ जे मुस्लमान खे कीअं ॾाढियां सो क़ुरान पढ़े मदीने मस्जिद नबी में महबूब मुस्तफ़ा फरमायो दाओ या उमर फइन्नहु अहदुल अवाहीन उमर हिन खे कुझु न चओ हे गुनाहनि जी माफ़ी क़ुरान पाक जे करे रब खां वठे हे पंहिंजी गुनाहनि ग़लतियुनि जी माफ़ी क़ुरान पाक जे करे वठे थो ॿी रिवायत में आहे दाओ या उमर फइन्नहु कान युहिब्बुल्लाह व रसूल हिन जी दिलि में अल्लाह रसूल जी मोहबत आहे मुसलमान भुट्टा बिरादरी जा इंसान दुनिया कुछ भी कोने या इंसान के भुलाए तो मुझे पैसो बैंक बैलेंस का घणी शय आहे इहो उहो अब्दुल्ला या तबूक जे जंग में रात जे वगड़े में फौत थियो हजरत अब्दुल्ला बिन मसऊद चयो मां उथम रात जे वगड़े में महबूब मुस्तफा बिस्तरे ते रहा हजरत अबू बकर उमर रज़ियल्लाहु अन्हुमा बिस्तरे ते न हुआ थोड़े फासले ते ॾिठुम रात अंधेरी आहे सर्दी ऐं थधि जी रात आहे बत्तीअ जी रोशनाई हुई बिलाल बिन हारिस रज़ियल्लाहु अन्हु खे ॾिठुम हथड़ में बत्ती आहे हजरत अब्दुल्ला खे गुस्ल पियो अचे ऐं तड़ ॾींदड़ हजरत अबू बकर उमर रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफा मथा बीठल जॾहिं हजरत अब्दुल्ला जुल बजाद के गुस्ल आयो कफन आयो महबूब मुस्तफा जनाज़े नमाज पढ़ाई हाणे हजरत अब्दुल्ला जो जनाज़ो जॾहिं कब्र जे तरफ खणी था अचन अब्दुल्ला बिन मसऊद साहब जो चए रायतु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां महबूब मुस्तफा जन के ॾिठो हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत अब्दुल्ला जे कब्र में हुआ ऐं हजरत अबू बकर उमर रज़ियल्लाहु अन्हुमा जे हथ में इन जुल साहबी गरीब मिस्कीन कुरान पढ़ंदड़ साहबी जो जनाज़ो ऐं मय्यत शेखैन साहबिन जे हथड़न में हो महबूब मुस्तफा फरमायो उदलू इलैया अखाकुम पंहिंजे भाव जो जनाज़ो मय्यत मुझे वेझो कयो जॾहिं साहबी हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथन में जनाज़ो पिया ॾियनि अब्दुल्ला बिन मसऊद पियो फरमाए मां महबूब मुस्तफा जे ज़ुबान मुबारक खां इहे दुआ जा लफ़्ज़ ॿुधा रिफ़क़न फ़ी अख़ीकुम पंहिंजे भाव खे आराम सां खणो पंहिंजे भाव के नरमी सां रखो जॾहिं हजरत अब्दुल्ला के कब्र में जगह मिली तकफीन तदफीन पूरी थी महबूब मुस्तफा हथरा खड़ी दुआ घुरिया अल्लाहुम्मा इन्नी अमसैतु अन्हु राज़िन फर्ज़ अन्हु ऐ रब मां मोहम्मद मुस्तफा हिन अब्दुल्ला खां राज़ी आहियां तू भी रब इनहा राज़ी थी ऐ रब हे उहो मुंहिंजो सहाबी आहे इन्नहु कान युहिब्बुल कुरान यरफ़उ सौतहु बिल कुरान हिन खे कुरान सां मोहब्बत हुई ॾाढिया कुरान पढ़दो हो व युहिब्बुल्लाह व रसूल हिन जी अल्लाह रसूल सां मोहब्बत हुई ऐं रब तू भी हिन खां राज़ी थी हजरत अब्दुल्ला बिन मसऊद तो चए त या लैतनी कुंतु फी हाज़ल लहद या लैतनी कुंतु फी हाज़ल लहद उन वक्त में मुखे तमन्ना जागी पई ऐ अब्दुल्ला काश के इब्न मसऊद मां हिन कब्र में हुजा अज हजरत अबू बकर उमर पंहिंजे हथड़न सां महबूब मुस्तफा पंहिंजे हथड़न सां मुखे कब्र में रखन हा अल्लाह जा नबी ये दुआऊं ॾियन हा फमसैतु अन्हु राज़िन ऐ रब मां हिन खां राज़ी आहियां तू भी हिन खां राज़ी थी अब्दुल्ला बिन मसऊद था फरमाइन काश के मां वो सहाबी हुजा हा रब मुखे या कब्र नसीब करे मुसलमानों दुनिया कुछ भी कोने तुझी मुझी भुल है कैसा दुनिया वफादारी कया जो तुम तोसा मूसा वफादारी कंदी तंहिंजे करे नमाज वॾी नेमत आहे कुरान शरीफ़ वॾी नेमत आहे अल्लाह जो ज़िक्र वॾी नेमत आहे अवां ख़ुशि नसीब हो अवां जे ॻोठड़े में अॼु कुरान पाक जे दीनी जलसो आहे अल्लाह साईं जन बचड़नि खे कुरान पाक जी दौलत नसीब कई आहे इन्हनि खे इन्हनि जे वालिदैन ते असातिज़ा ते अहले इलाक़े जे मुसलमाननि खे मुबारकूं हुजनि रब तव्हां असांजे बचड़नि खे भी कुरान पाक जी नेमत अता फरमाए रब इन उलमा सां दीनदारन सां ताल्लुक़ अता फरमाए पंहिंजी निस्बत पंहिंजी मोहब्बत आलमन सां रखो आलमन सां निस्बत मोहब्बत वॾी शइ हदीस पाक है महबूब मुस्तफा फरमायो गुनाहगार बानो रब जी बारगाह में ईंदो उन वटि नेकियूं न हूंदियूं ईमान कलमो त हूंदुसि लेकिन नमाज कुरान ज़िक्र नेक अमल न हूंदा अल्लाह से फरिश्तनि खे फरमाईंदो गुनाह जे धोपण जे लाइ जहन्नम में वठी वञो जॾहिं जहन्नम जे तरफ़ वेंदो महबूब मुस्तफा फरमायो उन वक्त में हिकिड़ो आलिम दीन अल्लाह जो प्यारो बानो जन्नत रे वञी रहियो हूंदो पोइ हे गुनाहगार उन आलिम दीन खे चवंदो हल आरिफ़तनी इन्नी शरबतु लकल मां साईं मूंखे सुञाणिया थो मुखे सुञाणियो था मां इब्राहिम ॻोठ जो भुट्टा बिरादरी जो मुसलमान भाउ हुअसि तव्हां असांजे ॻोठड़े में आयल हुआ असांजी औताक बैठक ते पोइ तव्हांखे बि मां पाणीअ जो ढुक पीआरियो हो ईअं ई उहो मुसलमान गुनाहगार उन आलिम दीन खे चवंदो हल आरिफ़तनी इन्नी वज़अतु लक माल वज़ूअ साईं मूंखे सुञाणियो था मां तव्हांखे वुज़ू करायो हो
मां तहां के मानी खाराई ही, मां तहां के बदलो भरे दिनो हूं, मां तहां जो खिदमतूं कयूं हूं। महबूब मुस्तफ़ा फरमायो अल्लाह जे रहमत के जोश इंदो, रब साईं आलिम दीन के फरमाइंदो मुंहिंजा प्यारा बाना आहे त गुनाहगार बानड़ो, पर हिन तुंहिंजी खिदमतूं कयूं मां रब जी रज़ा जी ख़ातिर, पोइ जीअं अॼु तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो आहे, इन गुनाहगार बाने खे बि पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदी। तंहिंजे करे हीअं न आहे त तव्हां जेको क़ुरान पाक जो हे जलसो रखियो आहे, सुबुह खां वठी आलिमनि दीनदारनि जूं तव्हां ख़िदमतूं कयूं आहिनि, या तव्हांजे ॻोठड़े में आलिम दीनदार अचनि था ऐं तव्हां जेको उनखे पाणी था पीआरियो, ख़िदमत था कयो, उन सां गॾु कचहरियूं कयो था, मुस्लमानो इहे तव्हांजो रायगान न आहिनि। यकीनन रब साईं इन जो अजुर सवाब अता फरमाए। अल्लाह करीम हिन जलसे खे पंहिंजी रज़ा जो सबब बणाए, अल्लाह से वॾड़नि जे क़बरुनि खे रोशन फरमाए। रब तव्हां असांखे क़ुरान पाक सां सुन्नत सां महबूब मुस्तफ़ा जी सीरत तय्यबा सां सही निस्बत अता फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।